नवाज़ न्यूज़ में भलीकार ऐं आहियां संझा सैयद आहियां वयां बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बर। मुल्क में कोरोना वायरस जा 102 केस ज़ाहिर। 24 कलाकनि दौरान कोरोना वॻे का बि फौतगी न थी। NIH मूजिबि गुज़िरियल 54,929 टेस्टूं कई वयूं। मुस्बत केसेस जी शरह 8.0% रिकॉर्ड कई वई। हिन वक़्तु 115 मरीज़नि जी हालत गंभीर थी वई आहे। अॻ में चूंड सुधारा थींदा पोइ मुल्क में इलेक्शन थींदी। चूंडुनि खां नथा ॾिॼूं पर ख़ातिरी कराई वञे त सिलेक्टेड वारो निज़ाम ख़त्म थी चुको आहे। इमरान ख़ान मूंखे छो न बचाए वारी तहरीक हलाए रहियो आहे। ही पहिरियों वज़ीर आज़म आहे जेको क़ौमी इदारनि खे मुल्क जी जमहूरी निज़ाम में मुदाख़लत जी दावत पियो ॾिए। इमरान ख़ान चाहे पियो त मुल्क में आइनी ऐं मुआशी बहरान पैदा थिए ऐं जीअं खेसि ॿीहर इक़्तिदार में आंदो वञे, पर संदसि इहो ख़्वाबु पूरो न थींदो। मुल्क में जेको बि मुआशी बहरान आहे उन जो ज़िम्मेवार ही बहरान ख़ान आहे। इमरान ख़ान मुल्क जे क़ौमी इदारनि खे टाइगर फोर्स बणाइणु चाहे थो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो कराची एयरपोर्ट ते पंहिंजे मान में ॾिनल आजियाणे खे ख़िताब। सुन चवणु आहे त इमरान ख़ान ख़िलाफ़ वाइट हाउस न पर बिलावल हाउस में साज़िश थी। जमहूरी हथियार इस्तेमाल करे सिलेक्टेड इमरान ख़ान खे घर मोकिले छॾे। पानी खोट सबब सिंध सुकी रही आहे। असां वटि ज़रई पानी त परे जी ॻाल्हि, पर पीअण लाइ पानी बि अणल बि थी वियो आहे। पानी बहरान रुगो सिंध न पर समूरे मुल्क जो मसइलो आहे। जीअं कश्मीर पाकिस्तान जे साह जी रग रही आहे, ईअं इंडस डेल्टा बि मुल्क जी ज़राअत लाइ साह वारे रग आहे। पानी लाइ 91 वारो ठाह तकरारी आहे, पर बदकिस्मती सां इन ते बि अमल न पियो थिए। PPP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो जलसे खे ख़िताब। संदसि चवणो त सिंध में समूरनि केनाल्स जी लाइनिंग करणी पवंदी। पानी बहरान जे हल लाइ वफ़ाक़ सां गॾिजी नई टेक्नोलॉजी तरफ़ वधणो पवंदो। सिंध वाहिद सूबो आहे जंहिं बरसाती पाणी जमा करण लाइ डेम ठाहिया आहिनि। सिंध जी मदद वधीक कई वञे जीअं डेम ठाहे सघूं। वधीक इंतज़ारु नथा करे सघूं। वफ़ाक़ असांजी मदद करे जीअं कोस्टल अथॉरिटी घुरिजे समुंड जे पाणी खे मिठो करे सघिजे। उमेदु आहे त मौजूदा हुकूमत K4 जो मनसूबो बि शुरू कंदी। लॉन्ग मार्च जो सॾु ॿुधी इस्लामाबाद वारा घबराइजी विया आहिनि। बंदि कमरनि में मूंखे क़तल करण जी रिथाबंदी थी रही आहे। न लियाकत अली ख़ान जा असल कातिल गिरफ़्तार थिया, न ई भुट्टो जी अदालती क़तल जे ज़िम्मेवारनि खे सज़ा मिली। इन करे मूं हिकु वीडियो रिकॉर्ड करे छॾी आहे जंहिंमें साज़िश कंदड़ सभिनी जा नाला रिकॉर्ड करे छॾिया आहिनि। मूंखे कुझु थियो त ज़िम्मेवार उहे सभई हूंदा जिन जा वीडियो में नाला हूंदा। PTI चेयरमैन इमरान ख़ान जो फैसलाबाद में जलसे खे ख़िताब। सुन चवणु आहे त शहबाज शरीफ़ ते करप्शन जा केस आहिनि, पर खेसि एनआरओ ॾिनो पियो वञे। अहिड़ी ज़हर जी ख़बर आहे जंहिंखे खाइण सां दिलि जो दौरो पवंदो आहे। सुप्रीम कोर्ट खे अपील आहे त दिलि जे दौरे सबबि फौत थी वियल FIA ऑफिसरनि वारे मामले जो नोटिस वठे। इमरान ख़ान चवे थो इस्टेब्लिशमेंट वारनि जा नंबर बिला करे छॾिया आहिनि, पर संदसि रोहण ॿुधाए रहियो आहे त इस्टेब्लिशमेंट वारनि संदसि नंबर बिला कया आहिनि। इमरान ख़ान अवाम खां वोट वठण लाइ बींदो त खेसि जवाबु मिलंदो। हीअ सहूलियत तुंहिंजे लाइ न आहे। मुल्क में चूंडूं तॾहिं थींदियूं जॾहिं नवाज़ शरीफ़ लंडन मां फ़ैसिलो कंदो। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ जो गुजरात में जलसे खे ख़िताब। संदसि चवणु आहे त बदतरीन दुश्मन लाइ बि मौत जी दुआ न आहियूं घुरंदा। दुआ आहे त इमरान ख़ान ज़िंदा रहे ऐं नवाज़ शरीफ़ जी कामयाबी ॾिसे। का वीडियो आहे त इमरान ख़ान मंज़र आम ते आणे ज़मानत ॾियूं था त तोखे मुकमिल सिक्योरिटी ॾींदासीं। इमरान ख़ान इहो ॿुधाए त नवाज़ शरीफ़ जे खाधे में छा मिलायो जो संदसि प्लेटलेट्स घटिजी विया। इमरान ख़ान के सिंध में कंहिं मां ख़तरो आहे त क़ानूनी कार्रवाई कंदासीं। इमरान ख़ान घबराए न, वसियत खे पब्लिक करे ऐं खेसि जिन मां ख़तरो आहे उन्हनि जा नाला साम्हूं आणे। मुल्क में हिन वक़्तु शदीद मुआशी बहरान आहे। मुआशी बहरान जो कारण गुज़िरियल हुकूमत जी नाअहली आहे। सूबे जी तरक़ी लाइ समूरनि जमायतुनि खे गॾिजी कमु करणो पवंदो। कराची जी तरक़ी वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत गॾिजी करे सघे थी। MQM सां थियल मुआहिदे तहत मकानी क़ानूनी तरमीमूं बि करणियूं आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो कराची में मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं सेवण रोड लाइ असां 7 बिलियन रुपया NHA खे ॾेई चुका आहियूं, पर इमरान न्याज़ी जे दौर में उन ते मुनासिब न थी सघियो।
ऐं उन वक़्त जे मवासिलात वारे वज़ीर मुराद सईद रोड ठाहिण में दिलचस्पी न वरिती। हाणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ख़ातिरी कराई आहे त सेवण रोड जल्द मुकमल करायो वेंदो। ऐं वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोलियम शयुनि जा अघ बरक़रार रखण जो ऐलान करे छॾियो। नाणे वारी वज़ारत पेट्रोलियम शयुनि जूं क़ीमतूं बरक़रार रखण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। पेट्रोल जी फ़ी लीटर जी क़ीमत 149 रुपया 86 पैसा ऐं डीज़ल जी क़ीमत 144 रुपया 15 पैसा बरक़रार रखी वई। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर तेल अघनि में वाध जी सिफ़ारिश कई हुई।